नाज़रीन असां हिते हींअर मौजूदु आहियूं मेड़ तालुके जे ॻोठ लौंग मैसर में। ही असां वटि हींअर असांजी मेहराण प्रेस क्लब जी टीम हिते मौजूदु आहे ऐं असां वटि हींअर मौजूदु आहे आबादगार हितां जो लौंग मैसर जो वज़ीर मैसर, जंहिं हिते पंहिंजी ज़रई ज़मीन ते एहतजाज कयो आहे, दाहियो आहे त मुंहिंजी हिते 3 एकड़ यानी 6 जरे बि ज़मीन आहे जेका हींअर गैराबाद आहे। 3 सालनि खां मुंहिंजी ज़मीन गैराबाद आहे ऐं हितां ॻोठ जो बासर आहे। हीउ साम्हूं तव्हांखे ॾसियूं था, हीउ बंदि जेको नज़र तव्हांखे अचे थो, परियों हुन बासर जी ज़मीन आहे। इहा हिते मोक हुई, पीच हुई, जेका ही अबनि ॾाॾनि खां हिन जो चवणु आहे त उहा इस्तेमालु कंदो सोचां, मगर बासर उहा पीच ख़तमु करे छॾी आहे ऐं 3 सालनि खां मुंहिंजी ज़मीन गैराबाद आहे। वधीक ही वज़ीर मैसर पाण मौजूदु आहे, असां उन खां पुछंदासीं त हक़ीक़त में मसइलो छा आहे। साईं सरी नंबर आहे 370 मुंहिंजो, जेको 17 एल वाटर कोर्स मां पीच आहे उन जी 3 साल अॻु में अयाज़ मैसर जीअं हिते ज़मीन ख़रीद कई नईं मां आयो। असां 1955 जा झूना खातेदार आहियूं। हितां साम्हूं 17 एल वाटर कोर्स मां पीअंदा था अचूं। अचण सां अचे असांजी मोक ड्राई आई, चई तव्हांजी हीअ पीच न आहे। बाबा पीच न आहे त छा आहे, जे हे सरकारी बंदि आहे। मुंहिंजी मोक ड्राई एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर साहब खे असां एप्लीकेशन ॾी, उन मुंहिंजी इन पीच खे जेको आहे साम्हूं रेगुलर कयो। तंहिं हूंदे बावजूदि असांखे पीच नथो जेको आहे सो खणे। वरी SDO इरीगेशन मुख़्तियारकार खे लिखियो त बाबा ही मोक जो हिकिड़ो पासो हुन ड्राए छॾियो, हिकिड़ो बीठो आहे, सो भला हिन जी मेयरमेंट करायूं। AC साहिबा आई, AC साहिबा DC साहिब खे लिखियो, DC साहिब सेटलमेंट खे चयो त तव्हां हाली मेयरमेंट कयो। उहे सेटलमेंट वारा आया। समूरी एराज़ी सरी नंबर 372 अयाज़ मैसर वटि आहे, जेको नाहक खाई वेठो आहे। मुंहिंजी 3 सालनि खां वठी मुंहिंजे बचनि जी रोज़ी मुतासिर आहे। मुंहिंजो वसवारनि खे जेको आहे सो इहा अपील आहे इरीगेशन सेक्रेटरी खे, चीफ इंजीनियर खे, एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर खे, साईं मुराद अली शाह साहब खे, त मूंसां जेका नाइंसाफ़ी थी थिए। मुंहिंजो 3 सालनि खां मुंहिंजे बचनि जी रोज़ी मुतासिर आहे। 3 सालनि खां ज़मीन गैराबाद आहे। चइनी तरफ़नि खां हीअ साम्हूं जेका ॾखण पासे ज़मीन आहे सरी नंबर 372 जंहिंमें मुंहिंजी मोक ड्राए शामिल करे छॾी अथई। इहा बि अयाज़ मैसर जी आहे। हेॾां बि सरी नंबर 570 आहे, इहो फतेह मोहम्मद मैसर जी ज़मीन हुई। उन वीचारे जो पाणी बंदि कयईं, उन जी बि पीच मंज़ूर थियल आहे। CAD RCD 19 असांखे एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर जो ऑर्डर आहे, त बि मोक न ॾिनई असांखे। उन वीचारे खपाए हिन खे ज़मीन ॾेई छॾी। हेॾां उत्तर में बि उन जे माइटनि जी आहे ज़मीन, जेको हिन जी भाइटी उनखे ॾिनल आहे छोकिरे खे, उन जी ज़मीन आहे। उहे बि जेको आहे सरकार तरफ़ां काॾों पाणी तव्हांखे ईंदो, असांखे त का ख़बर न आहे। असांखे त साम्हूं जेको आहे इहा पीच अबनि ॾाॾनि खां हितां पीअंदा हुआ अचूं। हाणे साम्हूं इहो बंदि आहे, इहो वाटर आहे, इहो 17 एल वाटर कोर्स साम्हूं मौजूदु आहे। हितां पंहिंजो पासो उन ड्राए छॾियो आहे। हा, पंहिंजो पासो ड्राए छॾियो अथई। मुंहिंजे पासे ॾांहुं बाउंड्री बीठी आहे। मैडम AC बि हिते आई हुई, उन बि जेको आहे सो ॾिठो हुते हुयो। SDO इरीगेशन बि आयो हुयो। इनखे DC साहब खे मक़सदु कहिड़ो आहे मुंहिंजी ज़मीन गैराबाद त हितां खपाए वञे, ज़मीन खपाए वञे। अहिड़े तरफ़ खां जेको आहे मूंखे पीच था ॾसनि 100 साल खां बाद में, त सिम नाले जे पासे ॾांहुं जंहिं पासे माण्हुनि जा नेकर था निकिरनि, ॿाड़ो पाणी थो निकिरे, ओॾां मूंखे तमामु परे पंध तां पीच था ॾसनि। जेकॾहिं मूंखे जेकॾहिं ओॾां पाणी लॻे हा त मां ज़मीन छो न आबाद कयां। साम्हूं सभु ज़मीनूं आबाद आहिनि, मुंहिंजी ज़मीन 3 सालनि खां वठी गैराबाद आहे। इहो किथां जो इंसाफ़ आहे। वज़ीर हिते तव्हांजी एरिया में, तव्हांजी UC में मोज़िज़ तव्हांजी ज़ात जा हूंदा, ॿिया मोज़िज़ हूंदा, वॾेरा हूंदा, तव्हां उन्हनि वटि दांह खणी विया हो? काफ़ी मां जेको आहे चङनि ॾे बि विया आहियूं, को रिस्पॉन्स नथो मिले। केॾनि चङनि ॾे विया हो? केॾनि चङनि? असां पंहिंजे चङे ॾे महमूद साहब ॾे बि वियासीं। चई आहे असांजो चवणु नथो करे। मां हुनखे छा कयां, भला नथो चवणु करे। मां SDO इरीगेशन ॾे बि वियुसि, उन ॾे त बार बार पोइ इदारा कमज़ोर आहिनि शायदि, तॾहिं मूंसां अहिड़ी नाइंसाफ़ी थी थिए। कोर्ट विया हो कॾहिं? कोर्ट में असां विया हुआसीं, हाई कोर्ट में विया हुआसीं। उते इन मेयरमेंट जो मसइलो हुयो, त मेयरमेंट में हुन अॻिली थोरी चयो त DC साहब वटि असांजो केस हले थो। DC साहब त वाज़े करे छॾियो, सेटलमेंट खां रिपोर्ट वरितई। सेटलमेंट में हिन 372 वारे ड्राए पंहिंजी ज़मीन में शामिलु करे छॾियो आहे। उन खां पोइ बि असांखे ही नथो मिले। या हाणे असांखे हिन जेको आहे सोशल मीडिया जे ज़रिए जेकॾहिं असांखे इंसाफ़ मिले थो त ठीकु आहे, न त असांखे वरी बि कोर्ट जा दरवाज़ा खड़काइण। कोर्ट सॻोरी वटि इंसाफ़ बिल्कुलु असांखे मिलंदो। इदारा बिल्कुलु कमज़ोर आहिनि। रेवेन्यू खे बि ख़बर आहे त जॾहिं मुंहिंजी सर्वे नंबर 370 जी एराज़ी जेका मोक ड्राहियूं वेठो आहे, पंहिंजी ज़मीन में शामिलु कई वेठो आहे, त उन ख़िलाफ़ु एक्शन छो था खणनि। जेका तव्हां मोक ड्राहियूं वेठो हुई, सेटलमेंट बि रिपोर्ट ॾिनी आहे, त तूं बाबा उन तां कब्ज़ो पंहिंजो ख़तमु कर न।
अच्छा हाणे तव्हांजो इदारनि खां ऐं आला हुकुमराननि खां कहिड़ो मुतालबो आहे, कहिड़ी अपील कंदो? मुंहिंजो इहो ई मुतालबो आहे त जेका मुंहिंजी पीच हुई जंहिंखे एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर रेगुलर कयो आहे, ऐं मूं वटि उहो ऑर्डर आहे CAD 55 RCD 49 3 सालनि खां वठी उहो पियो आहे, उहो त उनखे त इग्नोर करे छॾियो अथनि। केर बि मुंहिंजी मदद नथो करे। 3 सालनि खां वठी ज़मीन गैराबाद पई आहे। हुननि जो इहो ई चवणु आहे त हितां ज़मीन खपाए निकिरी वञे, पर मुंहिंजे बचड़नि जी रोज़ी आहे, मुंहिंजे बचड़नि जी रोज़ीअ ते हिननि लत रखी आहे, जेका सरासर ज़ुल्म आहे। नाज़रीन, हिते असां लाइव कवरेज तव्हांजे अॻियां रखीसीं। असांजी मेराण प्रेस क्लब हिते मौजूदु हुई। हिते वज़ीर मयसरा कंहिं बासर जे ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। हिन जा छजरे ब 3 एकड़ ज़मीन आहे जेका हिते विच में आहे, ऐं 4 तरफ़नि खां आबादी आहे। 4 तरफ़नि खां हिते आबादगार पंहिंजूं आबादियूं कनि था, पर हीउ ग़रीब वीचारो हिन जा 3 एकड़ गैराबाद आहिनि 3 सालनि खां। हीउ तव्हांखे पीच ॾसियूं था। हिन जो हिकिड़ो पासो जेको हुयो उहो बासर थो ॿुधाए, हीउ अयाज़ मैसर, हिन जो हिकिड़ो पासो ड्राए छॾियो आहे। हीअ पीच जेका आहे हीअ सरकारी, हीअ चवे थो अबनि ॾाॾनि खां मां खणंदो थो अचां, मगर उहा हिन ड्राए छॾी आहे। हाणे हिकु पासो हिन जो रहियल आहे, हिकु पासो जेको हुयो उहो हिन ख़तमु करे छॾियो आहे अयाज़ मैसर। ऐं हिन जी 3 सालनि खां ज़मीन गैराबाद आहे। तव्हांखे असां ॾसींदा हलूं त हीअ 200-300 फुट आहे, ऐं असां मुस्लमाननि जो इहो हाल आहे, इहो 200-300 फुट बि। ऐं असांखे हीअ ॿुधाए थो त हीअ बासर आहे, हिन वटि पंहिंजी ज़मीन गंज आहे, सवें जरे बि ज़मीन आहे, पोइ बि हीअ 200 फुट ही हिकिड़ो पासो हिन ख़तमु करे ऐं हिन छा वज़ीर मयसर जी ज़मीन गैराबाद करे छॾी आहे। हीअ तव्हांखे ॾसियूं था, हीअ 4 पासा आबाद ज़मीनूं आहिनि, 4 पासा ज़मीनूं आबाद आहिनि, पर हिन विच में सिर्फ़ु हीअ 3 एकड़ हिन ग़रीब जी गैराबाद आहे। 3 सालनि खां हीअ वीचारो बचड़ेवाल माण्हू बुखुनि ते आहे ऐं हिन जी आबादी न पई थिए। हिन मुतालबो कयो आहे आपाशी अमलदारनि खां, हितां जे मौजूदनि खां, त मूंसां इंसाफ़ करे मुंहिंजी जेका अबनि नालनि खां पीच हुई, सरकारी पीच हुई, उहा बहाल कई वञे। हीअ असां तव्हांजे अॻियां लाइव कवरेज रखीसीं मेराण प्रेस क्लब मेयर जी टीम तरफ़ां।